अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसो हाणे दोस्तो जेका नेक्स्ट एपिसोड ईंदी इन में पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मंसूर खान जेका जिदोजहद करे रहियो आहे उन में छा कामयाबु थी सघंदो, यानी हू जेको धुरियूं ठाहिण जे चकर में वॾी महिनत करे रहियो आहे ऐं पंहिंजा माण्हू छॾाइण जे चकर में बि लॻो पियो आहे। बिल्कुलु दोस्तो, हू जेको ही महिनत करे रहियो आहे उहा रायगा कान वेंदी। इन शाहनवाज़ ख़ान खे हिकु चकर मुंहुं वारो धकु लॻंदो जॾहिं हू ॿुधंदो पंहिंजे कननि सां त मंसूर खान रहज़न ऐं मुराद वारनि खे ठाहे छॾियो आहे, पाण में उन्हनि जो ठाह थी चुको आहे, त पोइ ठकाव निकिरी वेंदा इन शाहनवाज़ ख़ान जे कननि मां। जी हाँ दोस्तो, ही पंहिंजी वॾी मां वॾी महिनत कंदा, वॾी में वॾी हिमत कंदा ऐं इन्हनि जो ठाह कराइण वारो मंसूर खान क्रेडिट वठंदो ऐं हू पंहिंजी कोशिशि सां अहिड़ो त पको इन्हनि जो ठाह कराइण जी कोशिशि कंदो जीअं हिकु चकर ठही वञनि, वरी इहे ॿई धुरियूं पाण में न विढ़नि। ईअं ई थींदो दोस्तो, इहे ॿई धुरियूं जॾहिं ठही वेंदियूं पोइ मुश्किल पाण में विढ़नि, पोइ मंसूर खान टारगेट थींदो शाहनवाज़ ख़ान जो कहिड़े बि तरीक़े सां हू इन खां पलाउ वठण जे लाइ कुझु न कुझु क़दम खणंदो। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते दोस्तो, असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।